जय झूलेलाल सभिनी खे तव्हांखे वेलकम अॼु जे सेशन में। अचो त अॼु शुरू करियूं। हिकिड़ी नंढी प्रार्थना आहे। आओ मिलकर करें प्रार्थना। मेरे सतगुरु जी तुसी मेहर करो, मैं दर तेरे ते आई हुई मेरे कर्मा वल ना वेखियो जी, मैं कर्मा तो शर्माई हुई जो दर तेरे ते आ जांदा ओ असल खजाने पा जांदा, जो दर तेरे ते आ जांदा ओ असल खजाने पा जांदा। मैनू भी खाली मोड़ी ना, मैं भी दर ते आस लगाई हुई मेरे कर्मा वल ना वेखियो जी, मैं कर्मा तो शर्माई हुई तुसी तारन हार कहूंदे हो, डुबियानू बने लौंदे हो, तुसी तारन हार कहूंदे हो, डुबियानू बने लौंदे हो। मेरा भी बेड़ा पार करो, मैं भी दुखियारन आई हुई मेरे कर्मा वल ना वेखियो जी, मैं कर्मा तो शर्माई हुई मेरे सतगुरु जी तुसी मेहर करो, मैं दर तेरे ते आई हुई मैं दर तेरे ते आई हुई हरिओम साईं। हरिओम। भले तव्हां शुरू करियो। जी, लास्ट टाइम वो लोक गीतन जा कुछ क़िस्म ॿुधाया हुया ऐं कुझु उन्हनि जा एग्जाम्पल्स भी ऑडियो में तव्हांखे हलाए ॾेखारिया हुया, ॿुधाया हुया। जीअं त मूं तव्हांखे ॿुधायो त सिंध जे डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच लोक गीतनि जा 57 क़िस्म ॿुधाया आहिनि। काफ़ी घणा आहिनि। के त अहिड़ा बि नाला आहिनि जेके असां कॾहिं ॿुधा बि न हूंदासीं, पर वरी के अहिड़ा बि आहिनि जेके नाले मां लॻे थो। हाणे उन्हनि 57 क़िस्म जेके ॿुधाया आहिनि उन्हनि में ईअं बि आहे, रुमाल बि क़िस्म आहे हिकिड़ो, माना रुमाल जो गीत आहे त रुमाल क़िस्म थी वियो। मंधियड़ो जेको, हा मंधियड़ो जेको हलाइबो आहे किचन में, उन ते बि गीत आहे। सौंफ जीरो इस्तेमालु थींदो आहे, उन ते बि गीत आहे। अहिड़े नमूने सां कांगड़ो या कांव ते बि गीत आहे। त अलॻि अलॻि उन 57 नमूना ॿुधाया आहिनि। पर साॻिए वक़्तु वरी असांजे हिंदुस्तान जे डॉक्टर नारायण भारतीअ 20-21 क़िस्म ॿुधाया आहिनि असांखे।
मां 10-12 क़िस्म त तव्हांखे ईअं उन्हनि जी ज़बानी ॿुधाया हुया, पर उन्हनि जा गीत बि कुझु ॿुधाया हुया जिनमें लाॾा, जंहिंमें लाॾो बि लफ़्ज़ हुयो, गेच चइबो आहे जंहिंखे, लोलियूं ॿुधायूं, मोरो ॿुधायो, छलो ॿुधायो, पूॼा गीत ॿुधायो, ओराणो ॿुधायो। हाणे उन खां सवाइ जेके ॿिया गीत आहिनि, जीअं शब्द आहे, पूॼा गीत में थो अचे पर शब्द अलॻि सां ॻाइबो आहे, उपंग थींदो आहे, काफ़ियूं, वायूं, बैत, श्लोक, ॾोहिड़ा, पंजड़ा, मदाहूं, गेच, कथा गीत, बाल गीत। ऐं इन्हनि सभिनी खां सवाइ जेके हिन क़िस्म में न अचनि ऐं बाक़ी गीत जेकॾहिं को बचे थो त उन्हनि गीतनि खे चइबो आहे मुतफ़र्क़ गीत। मुतफ़र्क़ जी। हाणे मां अॼु पहिरीं हिकु ॿ गीत आहिनि हिकिड़ा मुतफ़र्क़, जंहिंजो क़िस्म ॿुधायां। सॉरी हाँ जी। हाणे पहिरीं त मूंखे लॻे थो लफ़्ज़ बि शायदि कंहिंखे सम्झ में आया हुजनि या रास आया हुजनि। वर्ड्स हुया जीजलड़ी कुए छा कमायो, कुओ। हाणे ॾिसो, हिकु त ही क़िस्म जेको मूं चयुमि मुतफ़र्क़ आहे, यानी इन्हनि सभिनी खां सवाइ जेको अलॻि थी वियो, इन में काई बि ॻाल्हि खणी सघिबी आहे, सम्झी क़िस्म जी ॻाल्हि अचे ई नथी हुन में। अहिड़ो ई हिकिड़ो ॿियो बि गीत आहे। हाणे कंहिं ज़माने में इन क़िस्म जा गीत ठहंदा हुया, हाणे अॼुकल्ह खणी न बि ठहंदा हुजनि, पर उन ज़माने में घणो कुझु हूंदो हुयो। हाणे ॿियो हिकिड़ो क़िस्म ॿुधायां थो, उहो बि मुतफ़र्क़ में थो अची वञे। सॉरी, साॻियो ई हलियो आहे। हा हा, जे मूंखे साम्हूं नंबर अची वियो त मां हाणे हलायां थो, न त वरी यादि आयो त पोइ ॿीहर हलायां थो। हा हा नंबर हेठि मथे। ठीकु आहे। इहो मुतफ़र्क़ गीत आहे, मतिलबु जंहिंजो कोई क़िस्म न हुजे उन खां सवाइ उहो मुतफ़र्क़ में अची थो वञे पियो। हाणे के अहिड़ा बि गीत आहिनि जेके रिकॉर्ड न थींदा आहिनि, या मतिलबु रिकॉर्ड न कया विया आहिनि। तव्हां ॿुधो हूंदो त अॻे ज़माने में जॾहिं कोई कज़ियो थींदो हो, घर में कोई गुज़ारे वेंदो हो, त पार कढी रोअण वारा हूंदा हुया। ॿुधो आहे लॻ पार? हिंदीअ जो अखर ॿुधो आहे, रुदाली। अच्छा, मूंखे ख़बर न आहे हुनजे बारे में। सिंधी में ॿुधो आहे, पार चवंदा आहिनि। अच्छा, हा। त जंहिं ज़माने में ईअं हूंदो हुयो, पार कढी उहे ज़ालूं रहंदियूं। हाणे पार क़िस्म आहे गीत जो। इहो तव्हां चवंदो इहो आहे त भई आहे त बट नेचुरल ॻाल्हि, भई कंहिंजे गुज़ारे वञण ते, पर उन ज़माने में उहे गीत बाक़ाइदा हूंदा हुआ। बाक़ाइदा उहे गीत बिल्कुलु उहे औरतूं
जिन जे घर में कोई गुज़ारे वेंदो त उहे बाक़ाइदा उन जो नालो खणी करे उन जूं ॻाल्हियूं यादि करे उहे ॿुधाईंदियूं हुयूं, उनखे चइबो आहे पार। पार। वेर हा, इहे रिकॉर्डेड न हूंदा आहिनि। अच्छा। त कॾहिं कॾहिं केरु ईअं रोईंदो आहे न, पोइ कॾहिं गुस्से में ईअं चयो, अरे यार पार कढी रोई छो थो, माना ईअं हरूभरू उन नौबत ते छो पहुतो आहीं, मतिलबु चवण जो ईअं हूंदो आहे। सही। बराबरि आहे। जी त जी। इहो बि हिकु क़िस्म आहे गीत जो। ऐं उन खां सवाइ पंजड़ा तव्हां ॿुधो हूंदो, हा। लाल जा पंजड़ा। जी बराबरि आहे। जी। पंजड़नि जो क़िस्म तव्हांखे मां ॿुधायां थो, मूं वटि आहे एग्ज़ाम्पल हुन जो। हाणे हिन में तव्हां नोट कयो हूंदो, इहे 5 सिटुनि वारा हुया। उमर लाल तो ता वञा कुर्बान, झूलेलाल तो ता वञा कुर्बान, मटन वारा तो ता वञा कुर्बान, पल्ले वारा वञा तो ता कुर्बान। ईअं 5 सिटुनि जो उहो पंजड़ो हूंदो आहे। हाणे इन खां सवाइ ॿियो हिकिड़ो लोकगीत जो क़िस्म आहे जंहिंखे चइबो आहे सिंधीअ में साखियूं। हाणे साखियूं, हा, उनजो एग्ज़ाम्पल या मतिलबु ईअं चवां भई उनजो गीत तव्हांखे मां ॿुधायां थो। हाणे हीअ तव्हां ॿुधो हूंदो, साखियूं चइबो ई हुनखे आहे जंहिंमें कॉम्पिटिशन हूंदी आहे। हाणे तव्हां ॾिसो, मेल वॉइस ऐं फीमेल वॉइस ॿई हुया, हिक ॿिए जूं घटितायूं या हिक ॿिए खे डिग्रेड करण वारो कमु हुयो हिन गाने में, या किथे मतिलबु साराह बि हूंदी आहे। पर इन क़िस्म जे गीत खे सिंधीअ में साखी चवंदा आहिनि। चटाभेटी आहे, चटाभेटी आहे, कॉम्पिटिशन आहे। जीअं कवालीअ में कीअं थींदी आहे, बिल्कुलु, हा, बराबरि। त कवालीअ में ज़रूरी न आहे चटाभेटी हुजे, पर कवालीअ में बि चटाभेटी थींदी आहे। असां सिंधीअ में बि कवाली आहे असां वटि, पर सिंधी क़िस्म न आहे उहो कवाली। अच्छा।
सिंधीअ में पोइ ॻायूं वयूं आहिनि। पहिरीं पहिरीं शुरूआत में उहो सिंधीअ जो क़िस्म न आहे, सिंधी लोक गीतनि में नथो अचे, पर क़वालियूं पोइ ॻायूं वयूं आहिनि। हाणे साखी ॿी ॿुधायां थो हिकिड़ी। हाणे ही तव्हां ॿुधो, हिन में सारा बि हुई, कॉम्पिटिशन त हुई हुई। हाणे इन क़िस्म जा ॿिया बि केतिरा गीत आहिनि असां वटि। हाणे इनखे चइबो आहे साखी। हाणे अॻियां वधूं था, ॿिया बि केतिरा क़िस्म आहिनि असां वटि। साईं हिकिड़ी ॻाल्हि पुछां, तव्हां जेके लिंक मूंसां शेयर कई हुई उन में इहे गाना आहिनि? सभु आहिनि। अच्छा, त छो जो मां ग्रुप सां पोइ इहे शेयर कंदुसि। हा हा, मूं 51 गाननि जी लिस्ट मोकिली आहे जी, ऐं पेपर ते बि उहे लिखियल अथव, नंबर वाइज़ ॾिनल आहे। भई साखियूं 42 खां 44 ताईं अथव जी, पंजड़ा 45 नंबर ते आहिनि, पलव 46 नंबर ते आहे, 47 ते आहे। इहे नंबर बि ॾिनल अथव, तव्हांखे उहो सुविधा थींदी ॾिसण में ॿुधण में। जी जी बिल्कुलु। हाणे उनखां पोइ असांजे सिंधीअ में पलव ॿुधो हूंदो तव्हां, सभिनी खे ख़बर बि हूंदी। प्रोग्राम जो जॾहिं पुरावो थींदो आहे त उहो पलव ॻाइबो आहे। हाणे पलव जा बि अलॻि अलॻि नमूना आहिनि, पर मेन पलव जेको हूंदो आहे, हींअर रिसेंटली कुझु ॾींहं अॻु तव्हांखे मूं हिकिड़ो पलव वीडियो क्लिप मोकिली हुई व्हाट्सअप ग्रुप ते तव्हांजे। जी, बराबरि आहे। उहा मूंखे थोरो कुझु नई लॻी, सिंध जी हुई उहा। अच्छा अच्छा, सिंध मां कंहिं मोकिली हुई। अच्छा। ऐं हक़ीक़त इहा आहे, पलव में जेके लफ़्ज़ आहिनि उन्हनि ते वधीक ध्यानु वेंदो आहे। मां हिकिड़ो हलायां थो हींअर। हाणे ही हिकिड़ो क़िस्म हुयो, ॿियो बि आहे। हाणे हा, हाणे ही पलव भगवंती नवाणी ऐं सतराम रोहरा जो ज़माने खां हलंदो हो। हुननि जे पंहिंजे प्रोग्राम में त इहो ई हलाईंदा हुआ।
हाणे ही तव्हां इहो बि ॿुधो हूंदो, अञा 2-3 पलव अलॻि अलॻि आहिनि, मां सभु नथो हलायां, या मूं वटि बि सभु अवेलेबल न आहिनि जी। उन खां पोइ कुझु जनरल असां वटि सिंधीअ में गीत आहिनि जिन खे स्पेसिफिकली कंहिं कैटेगरीअ में न विझी सघिया आहियूं। जेको मूं मुतफ़र्क़ ॿुधायो उहो अञा अलॻि थो थी वञे, पर ही हिकिड़ो गीत आहे, ही ॿुधिजो तव्हां। हाणे ही जनरल क़िस्म आहे, जी। अहिड़ा ॿिया बि आहिनि 2-3, हिकिड़ो हलायां थो अञा मां ॿ। इन क़िस्म जा गीत कंहिं हुन डिवीज़न में नथा विझी सघूं, इहे जनरल आहिनि। ऐं हिकिड़ो ॿियो अञा ॿुधायां थो। हाणे ही जनरल आहिनि, मज़ाक़िया बि आहिनि। जी। हिन में मज़ाक़ बि आहे, तंज़ बि आहे। अहिड़े नमूने सां असां वटि सिंधीअ में इन क़िस्म जा गीत जेतोणीकि घटि आहिनि, सिंध वग़ैरह में हिन जो अंदाज़ थोरो वधीक आहे, उते जनरल वधीक ठहंदा आहिनि गीत। हाणे हिकिड़ो गीत आहे, भई मुराद पूरी थींदी आहे माण्हूअ जी, त पोइ पंहिंजे देवस्थान ते चओ, पंहिंजे देवीअ ते चओ, या पंहिंजे गुरूअ वटि माण्हू वेंदा आहिनि। हिते हिंदुस्तान में त घणनि माण्हुनि जो अहिड़ो रवाजु आहे, ख़ासि करे महाराष्ट्र पंजाबी, शादी बि कंदा आहिनि त शादीअ खां पोइ पहिरियों जेसि ताईं गुरूअ ते न वेंदा आहिनि, हू तेसि ताईं पंहिंजी ज़िंदगीअ जो शुरूआति ई न कंदा आहिनि। त अहिड़ा बि रवाज आहिनि। त अहिड़ो असां वटि हिकिड़ो सिंधीअ में गीत आहे।
हाणे इहे जनरल क़िस्म आहिनि। मूं जंहिंमहिल शुरूआति में कुझु गीत पहिरीं अॻे लेक्चर में ॿुधाया हुया भई शादीअ सां रिलेटेड, उन में एनर जे बारे में ॿुधायो, साठनि जे बारे में ॿुधायो, ॾिख जे बारे में ॿुधायो। हिकिड़ो क़िस्म मूंखां रहिजी वियो हुयो, उहो आहे बोछणी। बोछणीअ जा गीत थींदा आहिनि के ख़ासि, ऐं घणनि खे त शायदि बोछणी लफ़्ज़ बि ॿुधो हुजऊं या न ॿुधो हुजे, त मां हींअर क्लियर थो कयां। शादीअ खां अॻु, शादीअ जे वक़्तु, ॾिख जे वक़्तु पर्टिकुलरली घोट जंहिं महिल मुटुक पाईंदो आहे, मुटुक बंधन थींदो आहे, त मुटुक पाइण खां अॻु घोट जे मथे ते हिकिड़ो अछो कपिड़ो हूंदो आहे या पिंक कलर जो कपिड़ो हूंदो आहे, उन में बर्थ भरियल हूंदो आहे हथ जो, उनखे चइबो आहे बोछणी। पर उहा बोछणी रिवाज जे हिसाब सां ईअं सिस्टम आहे त कुझु ॾींहं अॻु या महीनो अधु अॻु घरनि में ज़ालूं 7 सुहाॻिणियूं गॾिजंदियूं आहिनि ऐं पोइ उन में उहे गुल भरींदियूं आहिनि। इहो सिस्टम आहे एक्चुअली। पर हाणे ज़मानो अलाए किथे हलियो वियो आहे, हींअर रेडीमेड बोछणियूं मिलंदियूं आहिनि दुकाननि ते। न अञा भरींदा आहियूं असां, अञा मूं छा भरींदा चयो आहियूं। भई, मूं छा चयो हा। भई हींअर ईअं थी वियो आहे त हींअर रेडीमेड मिलंदियूं आहिनि, पर पोइ बि उहो सिर्फ़ु भई उहो रवाज या उहो सिस्टम या उहो कस्टम क़ाइमु रखण लाइ उन भरियल बोछणीअ खे बि किनारे ते हितां हुतां उहे 7 सुहाॻिणियूं उनखे भरींदियूं आहिनि नाले तौरु। छो त अॼुकल्ह सभिनी खे सिलायूं ऐं हथ जा भर्थ इहो अचण त बंदि थी विया आहिनि, लॻभॻि ईअं थी वियो आहे न्यू जनरेशन में त उहे रेडीमेड बि मिलंदियूं आहिनि, पर पोइ उहो सुगुन तौरु उहो कंदियूं आहिनि। उनखे चइबो आहे उहो बोछणी ॾाइण या बोछणी भरणु। ऐं बोछणीअ ते बि उहो पर्टिकुलर हिकिड़ो गीत आहे, उहो मां तव्हांखे ॿुधायां। ही ॿुधो तव्हां नमूनो। हिकिड़ो गीत आहे, उहो बि लाॾो ई जनरल, मूं कंहिं में हिसे में हिन में या डिवाइड न कयो आहे किथे, फ़क़ति हलाए ॾेखारियां थो पियो। हाणे हिन में तव्हां गीत में पहिरीं शुरूआति जेका ॿुधी, दूध धाणा छला पुराणा, इहे जेके वर्डिंग हुई, एक्चुअली इहा जेका वर्डिंग हुई लोक संगीत जो इहो हिसो आहे हिकिड़ो। अञा ताईं मूं सिंध में ॻोठनि में बाक़ाइदा इहो ॾिठो आहे, रिकॉर्डिंग मां मूंखे कॾहिं कॾहिं का मिली आहे। हिते बि मूंखे यादि अचे थो, मूं बचपन में ॾिठो आहे, ख़ासि करे
छोकिरियूं इन क़िस्म जी हिकिड़ी रांदि कंदियूं आहिनि। उन रांदि जो नालो आहे टपड़ो। टपड़ो चइबो आहे हुनखे। पोइ हुन में ॿिन्ही हथनि सां पहिरीं पाण ताड़ी वॼाईंदियूं, पोइ वरी ॿी जेका छोकिरी साम्हूं हूंदी उनजे हथनि ते तिरियुनि ते उहे धक हणंदियूं, या मतिलबु ताड़ी ॿिए सां टकराए वॼाईंदियूं। ऐं इहो गीत इन क़िस्म जो ॻायो वेंदो आहे। त शुरूआति हुई टपड़ो उन गीत में इन क़िस्म जी, ऐं पोइ पुठियां वरी पोइ राणा वञण छॾे पखो मां जलींदी सां। ऐं घणनि खे त इहा ख़बर ई न हूंदी त पखो हिते छा आहे माना। शायदि कोन हूंदी ख़बर, बिल्कुलु। हा, घणनि खे ख़बर न हूंदी। पखे जी माना हिते आहे विञणो। पखो मां जलींदी सैं, पखो मां लोॾींदी सैं, हिते माना उहा आहे। हूअं पखो लफ़्ज़ खे, हा, पखो लफ़्ज़ सिंधीअ में ॿिए नमूने सां बि इस्तेमालु थींदो आहे। पखो लफ़्ज़ जी माना झूपड़ी बि आहे सिंधीअ में। अच्छा। हा, बाक़ाइदा राम पंजवाणी जी हिकिड़ी कहाणी अथव, पखे में पद्मणी, माना झूपड़ीअ में उहा पद्मणी। अच्छा। त पखो लफ़्ज़ इन रेफरेंस में बि इस्तेमालु थींदो आहे। पर हिते पखे जी माना आहे पखो लॾणु, माना विञणो। मीनिंग उहा आहे एक्चुअली। छो त ॾिसो, असांजूं इहे झूनियूं शयूं आहिनि, घणनि खे तरास ई न ईंदी। छो त लफ़्ज़ जेसि ताईं सम्झ में न ईंदा त गाने जी उहा मीनिंग ईंदी ई कोन। त अहिड़े नमूने सां असां वटि गीत त काफ़ी आहिनि, काफ़ी बाक़ाइदा। गोबिंद मालीअ जो हिकिड़ो किताबु आहे लोकगीतनि जो, उन में अराउंड 125 खनि लोकगीत ॾिनल आहिनि। सिंधी अरबीअ में आहे। मूं काफ़ी वक़्तु अॻु ॾिठो हुयो, ज़ाहिर आहे लाइब्रेरी जो ई किताबु हो। सिंधी लोकगीत, गोबिंद माली राइटर आहे। हुन में 125 खनि घटि में घटि लोकगीत ॾिना आहिनि, ऐं उन्हनि खे उहो स्पेसिफाई बि कयो अथई। अच्छा। हा, ऐं जेके मां तव्हांखे हिते स्पेसिफिकेशन ॿुधाई आहे उहा ई आहे साॻी, पर हुते थोरा गीत वधीक आहिनि। पर मूंखे वरी जेके गीत मिलिया आहिनि ऑडियो, त मूं ख़ाली उहे खया आहिनि। सम्झो। छो त सभु गीत मिलणु आसान न हुयो मुंहिंजे लाइ बि, सवलो न हो। पाण रादर ही जॾहिं मूं इहा कलेक्शन पंहिंजी ठाही हुई, तॾहिं अञा इंटरनेट ते गूगल ते इहे सुविधाऊं न हुयूं। बराबरि। हींअर वधी वियूं आहिनि। शायदि हींअर मां ॻोल्हींदुमि त मिली वेंदियूं, पर हुन वक़्त ते न हुयूं। मूं किथां किथां हथु करे हुनजी CD ठाही हुई। ऐं हीअ जॾहिं बि मां कॉलेज में लेक्चर वग़ैरह ॾींदो हुउसि त बाक़ाइदा ऑडियो विज़ुअल ॿई उन्हनि खे स्टूडेंट खे ॾेखारींदो हुउसि, ऐं CD या पेन ड्राइव ॾींदो हुउसि बाक़ाइदा, त हीअ रिफर कनि। असांजो छो त MA में हिकिड़ो पेपर आहे लोक साहित्य जो, उहो पढ़ाइण वक़्तु असांखे ही कमु ईंदो हुयो। त मूं इहा कलेक्शन जेका इहा मुंहिंजी पुराणी आहे, नई कोन्हे का। नई पाण थी सघे थो उहे गीत मां ॻोल्हणु चाहियां त शायदि मिली बि वञे। बिल्कुलु। पर ॻोल्हणा पवंदा। हा, इज़िली कोन मिलंदा, छो त हुननि जा राइटर या हुननि जा गायक या कुझु न कुझु उहो रेफरेंस त खपंदो ई खपंदो, त न मिलंदा। ख़ाली लफ़्ज़ विझण सां सिर्फ़ु हिकु अखर बि हेॾे होॾे थींदो त न ईंदो असां। सही आहे। बराबरि आहे। जी। अच्छा, हाणे इहे जेके मूं क़िस्म ॿुधाया, इन में पूॼा जा जेके गीत आहिनि उहे काफ़ी असां वटि आहिनि, पर सभ जो सभु लोकगीत बि न आहिनि। पूॼा में घणा गीत किन राइटरनि जा लिखियल बि आहिनि, पर पाण घणनि खे ख़बर न हूंदी आहे, त पोइ उहो ईअं ई चवंदा आहिनि बाबा हाणे लोकगीत में शुमार। पर ईअं न थियणु खपे। जेसि ताईं हुनजो राइटर आहे त उहो लोकगीत में शुमार थी नथो सघे पियो। ऐं हिन में बि वरी तव्हां ॾिसंदव भई हिकिड़ा बाल गीत आहिनि। हाणे बाल गीतनि जो वरी मूं वटि वीडियो आहे, मां हाणे कोशिशि कयां थो उहो मां हलायां थो हींअर। ख़ासि करे बचपन में असां वीडियो हलाईंदा त मूंखे स्क्रीन शेयर करणी पवंदी तव्हां सां, माना तव्हांखे शेयर करणी पवंदी। जेकॾहिं मां हिते कैमरा साम्हूं रखां थो हुन लैपटॉप जे, त उहो साॻियो अची वेंदो न? हा, भले अची वेंदो। हा, उहो मिड़ई रेफरेंस लाइ ॾियां थो। एक्चुअली उहो मूंखे फाइल आहे वीडियो जो, पर मां कन्वर्ट न करे सघियो हुउमि तव्हांखे मोकिलण जे लाइ। ठीकु आहे। तव्हां नंढे हूंदे जेके सिंधी मीडियम में पढ़िया आहिनि, उन सिंधी मीडियम में ख़ासि करे जेके राइम्स या बैत हूंदा हुया, उहे ई बाल गीत आहिनि एक्चुअली। पर उहे बाल गीत ईअं आहिनि, कुझु ज़माने खां पोइ, यानी काफ़ी सालनि खां पोइ, असांजी दुबई जी आहे हिकिड़ी कौशी लालवानी, उन्हनि बाल गीतनि खे फिल्मायो हो दुबई में ई, वीडियो हुनजो ठाहियो हुअईं। अच्छा। हा, उहे घटि में घटि मूंखे मिलिया त 20 साल अॻु आहिनि, पर थियो ईअं हुयो जो उहे गीत मशहूरु न थिया। पहिरीं ऑडियो आयो हुननि जो, पोइ वीडियो आयो। अच्छा।
इन जो नालो आहे कैसेट जो गुलड़नि जा गीत। अच्छा। थोड़ा फॉरवर्ड तो किया मां। जी जी। गुलाबी गुलड़ा कौन जेको पिए खीर सो पिए वीर। जो खीर पिए सो वीर पिए, जो खीर पिए सो वीर पिए। अंद जोर वतन अड़ा सुहिणा लगन, अंद जोर वतन अड़ा सुहिणा लगन। अखि जोत वधे ॾाढी सूहतिए, अखि जोत वधे ॾाढी सूहतिए। वटे जोर बदन दिन चुस्त पियन, वटे जोर बदन दिन चुस्त पियन। सिर सफा फॉरवर्ड कर। जी जी। तुमको सारी रात अजी अहांजी तेरी बात, तुमको सारी रात अजी अहांजी तेरी बात। रात लंघे वही बाकी बात, अभी बतायो बात के जीरो चाहे लस्सी खीर पिए तो सोडा बिन खीर पिए तो, चाहे लस्सी खीर पिए तो सोडा बिन खीर पिए तो। शरबत खादल जिंजर रंजू मटके जे दो पेट में जो, मटके जे दो पेट, मटके जे दो पेट में जो, मटके जे दो पेट। हिन में घटि में घटि 12 खां 15 ये लोकगीत आहिनि अहिड़ा जी। जेके बाल गीत। वेरी सभु इंटरेस्टिंग। त न हलाए, सभु न हलाए सघिबो आहे, पर हाणे इहो पहिरियों दफ़ो कोशिशि वरिती कोशी लालवानीअ सिंधीअ में इहे बाल गीत हुन। जीअं इंग्लिश में इहो राइम्स वग़ैरह थींदियूं आहिनि, उहे त घणनि ई फॉर्म्स में मिलंदियूं आहिनि। त कोशिशि कई हुई हुन त जीअं भाई माण्हू सिंधी जेके मीडियम पढ़नि था उन्हनि जे लाइ। असांजे ग्रुप में प्रकाश जशनाणी भाऊ आहे, उन असांखे हींअर ॿुधायो त इहो यूट्यूब ते अवेलेबल आहे, उहो लिंक आहे हुन वटि, उहो शेयर कंदो। हा हा, ओके ओके, ठीकु आहे। इहो छो त पहिरीं हिन जी ऑडियो कैसेट निकिती हुई जी, उहा ऑडियो कैसेट चङी हली, पर पोइ वीडियो अचण खां पोइ को हुन जो फ़ाइदो थियो हुजे उहा ॻाल्हि न थी। हली उहा बि, पर फ़ाइदो अहिड़ो न थियो। ख़ैर
अहिड़े क़िस्म सां असां वटि ॿियूं बि घणियूं शयूं आहिनि। हाणे नेक्स्ट वरी जॾहिं लेक्चर ॿियो जॾहिं थींदो असांजो, जी उन में लोक संगीत वग़ैरह ते मां ॻाल्हाईंदुसि। जी त लोक संगीत में बि असां वटि पर्टिकुलरली जेके लोक नाच वग़ैरह आहिनि, उन लोक नाचनि में कठपुतलीअ जो नाच वग़ैरह जेको राजस्थान में घणो ई हलंदो आहे, त उहो सिंध सां बि रिलेटेड आहे। त उहा कठपुतलीअ जी बि मूं वटि हिकिड़ी सिंध जी CD आहे हिकिड़ी। अच्छा मां कोशिशि कंदुसि जेकॾहिं हा उहा बि जेकॾहिं यूट्यूब ते हूंदी त वॾी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे। पर मां सम्झां थो उहा मूंखे कैसेट ॾाढी रेयर मिली कंहिं ज़माने में, ऐं काफ़ी सालनि जी झूनी आहे। हाणे जीअं चयमि न त भई उन ज़माने में इहे शयूं अवेलेबल न हुयूं यूट्यूब ते या गूगल ते, हाणे घणियूं अची वयूं हुयूं। त इहे सही मुंहिंजी कलेक्शन, हा कलेक्शन पुराणी आहे काफ़ी। जी जी हाणे हा अॼु मुंहिंजे हिसाब सां लोक संगीत में काफ़ी कुझु मूं ॿुधायो, सॉरी लोक गीतनि में काफ़ी कुझु ॿुधायो। वरी वधीक ॿियो चैप्टर जॾहिं कंदासीं त वरी ॿिए चैप्टर में वधीक ज़िक्र कंदासीं ॿिए टॉपिक ते। हींअर कुझु तव्हांखे कुझु पुछिणो हुजे, वधीक हिन बारे में डिस्कस करिणो हुजे, ॻाल्हाइणो हुजे त भली ॻाल्हाए जी सघो। जी जी त साईं पहिरीं त मूं वटि अल्फाज़ कोन्हनि छा हाणे तव्हांखे चई सघां थो। मां असांजा जेके मेंबर्स आहिनि घणनि ई ऑडियो क्लिप्स मोकिलियूं हुयूं तव्हांखे शुक्रगुज़ार करण लाइ ऐं भाई एप्रिशिएट करण लाइ। मां शेयर करे कोन सघियो आहियां जो असां वटि हिते थोरो असांजे ग्रुप में कुझु एक्टिविटी हुई। असीं हिकु मंदर में झूलेलाल जी मूर्ति जेका आहे सा स्थापना करणी आहे, त उन जे डोड़ डुक में हुआसीं, इन करे ॿियो कुझु मां करे कोन सघियुसि। पर वॾी महिरबानी। अच्छा हिकिड़ो असांजो आहे इहो, असांजी भेण आहे जेका नादिया मसंद, उन बि जेको आहे सो चयो आहे त असां सां जुड़ंदी। त मूं सोचियो तव्हांखे हिकिड़ो हफ़्तो राहत ॾियूं, माना लेक्चर जे हिसाब सां, ऐं उनखे मथे हफ़्ते चवंदासीं असां सां गॾिजे। तव्हां बि अचिजो ज़रूरु। तव्हां पाण ॾिनो तव्हांजो जेको प्रोग्राम जो हुयो इहो एजेंडा, हुन में ॾिनो तव्हां जी जी त भई नादिया जो बि विच में थींदो, काई ॻाल्हि न थिए। मां पाण चाहियां थो भई ॿिया माण्हू जोड़ियो जेकॾहिं हलाइणो आहे कम खे। त बिल्कुलु बिल्कुलु मुंहिंजो बि अॻियां हली करे किथे न किथे का एक्टिविटी थी वञे, या जंहिं ॾींहुं मां न आहियां अवेलेबल, या मटेरियल घटिजे थो, पूरो थो थी वञे, जंहिंजी मुंहिंजी मतिलबु स्टडी आहे या एक्सपर्टाइज़ेशन आहे। जी जी अच्छा अञा त मूं एक्चुअली हक़ीक़त इहा आहे जे मां हिनखे छिकणु चाहियां त अञा घणो हलाए सघिजे थो, पर पोइ वरी उहो बोरियत थींदी, मूंखे ईअं फील थो थिए, इन करे मां लंबो नथो खणां। न बिल्कुलु सही आहे तव्हांजी ॻाल्हि। असां हिते कुझु सिखण आया आहियूं त ओतिरो खणूं जेतिरो हज़म बि थिए या ग्रेस्प बि कयूं। बिल्कुलु बिल्कुलु त स्टडी पॉइंट ऑफ व्यू खां कंदो त पोइ घणो कुझु आहे। मां हिन लोक गीतनि ते घटि में घटि 2-4 लेक्चर ॿिया छिके सघंदो आहियां, पर उन वे में न खणणो आहे। मां हिन करे डेफिनेशन वग़ैरह इहो जेको गीतनि जो जेको क़िस्म आहे, कीअं ठहंदा आहिनि या उन्हनि जूं सिटूं घणियूं थींदियूं आहिनि, काफ़ियो रदीफ़ वग़ैरह, इहे ॻाल्हियूं कयां त अलाए किथे पहुचंदासीं। पर मूं कोशिशि कई आहे सिंपली भई जीअं लेमैन खे कीअं ॼाणंदी बि आहे, छो त घणियूं शयूं त घणनि खे ख़बर ई कोन्हनि अञा, ऐं पोइ मां वरी हुनजी डिटेल में वेंदुमि त अञा उहो पोइ बाउंसर थींदो लॻभॻि। बिल्कुलु बिल्कुलु सही आहे, सही आहे। ऐं असांजो हिते जेको आहे पहिरीं भई हिकिड़ो इंट्रोडक्टरी जंहिंखे चइजे, इनिशियल, हा, त घटि में घटि अवेयरनेस त अचे पहिरीं, ऐं पोइ जे डीप डाइव करिणो आहे या कुझु एतिरो वधीक सिखणो आहे या पुछणो आहे त उहो पोइ वधीक अरेंज करे सघूं था। त कंहिंखे बि कुझु पुछणो हुजे प्लीज़ ॿुधाइजो या पुछिजो हींअर या अॻिते हली करे। अच्छा साईं, मां तव्हां सां अलॻि सां हिकिड़ो ॻाल्हाईंदुसि। असांजी हिकिड़ी मेंबर आहे, उन्हनि खे कुझु तव्हां खां पुछणो हो, पोइ हाणे उहे उन्हनि खे मां तव्हां सां कनेक्ट करियां या तव्हां जेको आहे सो मां विच में पुछी ऐं तव्हांजे विच में मीडिएट करियां, उहो तव्हां सां पुछणो हो। बेटर आहे डायरेक्ट करे, छा थींदो आहे सुवाल ते सुवाल कॾहिं निकिरंदो आहे त पोइ हुन में थींदो ईअं कुझु पुछणो अथसि, वरी तव्हां खां मूंखां वरी जेसि ताईं पुछो वरी हुनखे ॿुधायो वरी, त बेटर थींदो। आम्हूं साम्हूं, हा आम्हूं साम्हूं थियूं त बेटर आहे। हा, उहो छा कुझु डॉक्यूमेंट्री पिया ठाहिनि, पाण में ॿ पार्टनर्स आहिनि जेके ॿई सिंधी आहिनि, ऐं उन्हनि खे ईअं आहे त भई असीं वधीक कुझु पुछूं जेके असांजा माहिर आहिनि, जिन खे ख़बर आहे, त मां तव्हां सां कनेक्ट कराईंदुसि। किथां जा आहिनि उहे? हिकिड़ी हींअर हिकु बॉम्बे में आहे, रहंदी आहे, असांजी मूंखे लॻे थो जुड़ी आहे हींअर, रूपा माखीजा,
रूपा जी तव्हां, हा हिते आहे, रूपा आहे। रूपा जी तव्हां पंहिंजी वीडियो ऑन कंदा प्लीज़, ऐं अनम्यूट करियो पाण खे। हा, मां हिते आहियां। हाँ जी, तव्हां थोरो ब्रीफली ॿुधायो तव्हां छा पिया करियो त। जी ज़रूर, मां रिसर्च थी करां सिंधियत जे बारे में, कल्चर खे कीअं रिवाइव करे था सघूं। त हे तव्हां सभु कमु करो था, हे त ॾाढो सुठो आहे, पर मूंखे सिंधी चङी तरह ॻाल्हाइण कोन ईंदी आहे। It's okay, it's okay, it's all right। No, so how did सुठी ॻाल्हि आहे you... तव्हां काई हाँ, सुठी पिया ॻाल्हायो, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। पर जे तव्हां जहिड़ा प्रोफेसर जहिड़ा, तव्हां जहिड़ा महेश जहिड़ा लोग आहिनि जंहिंखे सिंधीअ जे बारे में ॾाढो कुझु अचे थो, हुन सां ॻाल्हाए, हुननि सां ॻाल्हाए ऐं रिसर्च करे कल्चर खे कीअं कंटिन्यू कजे, ताकि अगली पीढ़ी, उनजी अगली पीढ़ी खे बि सिंधी ऐं सिंधियत जे बारे में ख़बर हुजे। इन्हीअ जे लाइ असां रिसर्च था कयूं, त तव्हां सां ॻाल्हाइण जी कोशिश करण जो वीचार आहे। ठीकु आहे, तव्हांजो जेको सुवाल आहे ठीकु आहे, पर जंहिं महिल तव्हां चओ था मूंखे त पहिरीं त सिंधी ॻाल्हाइण कोन थी अचे, पहिरीं त मां कारण पुछंदुमि तव्हांखे छो कोन थी अचे? त मां हाणे त ख़ैर मां US में रहंदी आहियां, पर मां बम्बईअ में हुयसि, ऐं मुंहिंजा मम्मी डैडी पाण में सिंधीअ में ॻाल्हाईंदा हुया, असां सां हिंदीअ में ॻाल्हाईंदा हुया। त हिंदी मूंखे चङी तरह ईंदी आहे, पर सिंधी सिखी कोन। पर हाणे लॻियो कि शुरूआत माना ग़लती हिते आहे जो माइट पाण में सिंधीअ में ॻाल्हाइनि, पर ॿारनि सां हिंदीअ में, शुरूआती हा तकलीफ़ हिते आहे। अच्छा, ॿी ॻाल्हि, तव्हां जेको चओ था त भई नेक्स्ट जनरेशन, उन खां बि अॻु जी जनरेशन, सवाल आहे नेक्स्ट ऐं नेक्स्ट जनरेशन पोइ आहे जॾहिं हाणे वारी जनरेशन बराबरि हुजे। बिल्कुलु, तॾहिं त मां सिखां थी हाणे। ॾिसो सिंधी या काई बि मदर टंग स्पॉन्टेनियसली पासान थींदी आहे, पर जिते असां ब्रेक था आणियूं, जीअं तव्हां चयो तव्हांजा माउ पीउ तव्हां सां न ॻाल्हाईंदा सिंधीअ में, ब्रेक हिते थो अचे पियो। शुरूआत माना ग़लती हिते थी थिए, घटिताई हिते थी थिए। हाणे इन जे लाइ घणियूं ई ॻाल्हियूं थियूं आहिनि, घणियूं ई कोशिशूं वरितियूं वयूं आहिनि। तव्हां जंहिं नमूने खां पहिरीं चयो मां रिसर्च पई थी करियां या कल्चर जी, इन क़िस्म जा प्रोग्राम, मां ईअं नथो चवां भई तव्हां न कयो इहा कोशिशि, मां भई मुंहिंजो बिल्कुलु पर्पज़ न आहे चवण जो ॿुधाइण, पर ॿुधायां थो इन खां अॻु घणा ई प्रोग्राम, घणियूं ई ॻाल्हियूं, ड्रामा प्रोग्राम, ऑडियो विजुअल्स, इन क़िस्म जो घणो कुझु थियो आहे। पर फिरीगिरी ॻाल्हि उहा ई थी थिए, जेकॾहिं असां घरनि में ई न ॻाल्हाईंदासीं या घरनि में ई वॾा असां सां न ॻाल्हाईंदा, त इते ई गैप अची थी वञे ऐं पोइ कमु ख़राबु थींदो थो वञे। हा, तव्हां ॿिए कंट्रीअ में रहो था, उहा पंहिंजी जॻह ते अलॻि ॻाल्हि आहे, पर ॿियनि कंट्रीज़ में बि जेकॾहिं घर में जेकॾहिं असां पाण में ॻाल्हायूं त पोइ थोरी कटिजंदी सिंधी, पोइ बिल्कुलु न कटिजंदी, उहा हलंदी। ॿियनि क़ौमुनि में तव्हां ॾिसंदव, असांखां सवाइ महाराष्ट्रन्स आहिनि, गुजराती, साउथ इंडियंस आहिनि, उहे घरनि में या पाण में हूंदा आहिनि त पाण में पंहिंजी ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि हमेशह। असां ई अलाए छो घटि फील कंदा आहियूं, या असांखे अलाए छो फील थींदो आहे त पंहिंजी ॿोली न ॻाल्हाए करे ॿियनि ॿोलियुनि में ॻाल्हाइणु पसंदि कयूं। हाणे इहा जेका इंफीरियरिटी आहे, उहा पाण मां कढणी आहे, फैक्ट हक़ीक़त इहा आहे। बाक़ी सेखारण वारा त मौजूदु आहिनि, लिटरेचर असांजो पियो आहे, कल्चर असांजो रिच आहे, इहे सभु ॻाल्हियूं आहिनि। त हाणे घरनि मां न निकिरे, मेन ॻाल्हि उते आहे, शुरूआत उतां थियण। उन लाइ अलॻि अलॻि क़िस्मनि जूं मीटिंग्स थियूं आहिनि, अलॻि अलॻि क़िस्म जे तइलीमदाननि, घणनि ई माण्हुनि चयो आहे, एतिरे क़दुरु जो पॉलिटिशियन बि चवंदा आहिनि। वेझो मोदीअ जी हिकिड़ी क्लिप व्हाट्सअप ते पे आई, ॿियो बिहार जो चीफ मिनिस्टर आहे, उनजी हिकिड़ी क्लिप व्हाट्सअप ते पे आई, त भई तव्हां पंहिंजी ॿोली में तव्हां ई नथा ॻाल्हायो, तव्हां पाण ई दुश्मन आहियो हुनजा। ऐं घणा किथे प्रोग्राम वग़ैरह थियनि था, हुते सिंधीअ जे बदिरां अदर देन ॿियूं लैंग्वेजिस जेके आहे, पाण तव्हां हुन में ॻाल्हायूं था, त ग़लती हिते थी थिए, घटिताई हिते थी थिए। त ॻाल्हाइण ॿोलाइण जेसि ताईं बंदि न कंदव न, तेसि ताईं पाण ई रिवाइव थींदी। ओरल कल्चर त पियो हलंदो रहंदो आहे। लिखणु पढ़णु मजबूरी आहे, मां सम्झां थो भई केरु किथे रहे थो, केरु किथे रहे थो, लिखी पढ़ी न बि थो सघे, पर अॼुकल्ह सुविधाऊं एतिरियूं आहिनि जो लिखणु पढ़णु बि किथे बि माण्हू कुझु बि करे सघे। इहो अंदरि में जज़्बो या जुनून हुजणु खपे। सचाई इहा अथव, मां हिकिड़ो एग्ज़ाम्पल थो ॿुधायां तव्हांखे, ॻाल्हि वधी न वेंदी हुजे ख़ाली। न काई न, हमेशह
हर माण्हू सोचींदो पंहिंजी ॿोलीअ में ई आहे, मदर टंग में ई आहे। तव्हां खां मां भली हाणे अंग्रेजी में कोई सुवाल पुछां, पर फ्रैक्शन ऑफ सेकंड तव्हांजे मन में उहो सुवाल सिंधीअ में ज़रूरु कन्वर्ट थींदो, जवाब बि तव्हांजे दिमाग़ में सिंधीअ में तयारु थींदो, भली तव्हां पोइ अंग्रेजीअ में जवाबु ॾियो। ईअं बराबरि आहे? छो त जंहिं हा, ऐं उन ॿोलीअ में जंहिं ॿोलीअ में असां ॻाल्हायूं था या असांजी मदर टंग आहे, त सचाई इहा आहे, हक़ीक़त इहा आहे, उन में वधीक ईज़ी थींदो आहे। अननोइंगली बि माण्हू पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हाईंदो आहे, अननोइंगली सोचींदो आहे, वीचारींदो आहे त पंहिंजी ॿोली ईंदो आहे। हिकिड़ो सिंपल एग्ज़ाम्पल ॿुधायां थो तव्हांखे मां। हिकिड़ो माण्हू हो जंहिंखे 10-11 भाषाऊं ईंदियूं, 10-11 भाषाऊं ॻाल्हाईंदो हो, ऐं ज़रे घटि सभिनी में मास्टरी हुई। ईअं न त भई हिक में मास्टरी न हुयसि ऐं ॿिए में हुयसि, सभिनी में लॻभॻि मास्टरी। सवाल पैदा थियो, किन दोस्तनि गॾिजी करे ईअं हिकिड़े ॾींहुं चयो त भई हे कहिड़ी भाषा जो ॻाल्हाईंदा, आख़िर आहे केरु? त कंहिं चयो यार हिंदी बि थो ॻाल्हाए, मराठी बि थो ॻाल्हाए, गुजराती बि सुठी थो ॻाल्हाए, पंजाबी बि थी अचेसि, गुजराती बि थी अचेसि, सभु ॿोलियूं थो ॻाल्हाए, पतो ई नथो पए, बराबरि परफेक्ट थो ॻाल्हाए पियो। कहिड़ी भाषा जो आहे हिनजो पतो कीअं पवंदो? ऐं जे हुनखां पुछनि त उहो चवंदो इहो सुवाल मां थो तव्हां खां पुछां, मां भला मां कहिड़ी भाषा जो ॻाल्हाईंदो आहियां, या बेसिकली मुंहिंजी कहिड़ी भाषा आहे, कहिड़ी आहे? त हिकिड़े जस्ट सवली ॻाल्हि आहे, मां तो तोखे ॿुधायां। चीज़ कीअं? चीज़ ॿुधायां थो तोखे मां। चीज़ तूं ॻाल्हाइणु शुरू कर, हिकु हिकु भाषा में ॻाल्हाईंदो वञ, ऐं उहो हुनजे पुठियां वञी बीह रहियो। हुन चई भई तूं अॻियां अच, चई अॻियां न ईंदुसि मां, तूं ॻाल्हाए। पुठियां वञी बीह रहियो, जीअं ई ॻाल्हायईं, हिकु ॿ भाषा शुरू कयईं ॻाल्हाइण, ठका धकु हयईंसि पुठियां। जीअं ई धकु हयईंसि, रड़ निकिरी, चईसि अलाड़े, चईसि तूं सिंधी, चईसि तूं सिंधी आहे। जे चवे हा देवा रे देवा, त चईसि तूं महाराष्ट्र नहीं बेटा। त ॾिसो, अननोइंगली बि असांजे ज़बान मां उहा दाह कूक, उहो प्रेम, उहो सोच पंहिंजी ॿोलीअ में ई निकिरण वारी आहे। सही आहे। ऐं पंहिंजी ॿोलीअ में सचपच हर ॻाल्हि सोचण बि सवली हूंदी आहे, लिखण पढ़ण बि सवली हूंदी आहे, पर बचपन खां उहा ॿोली असांखे जेकॾहिं, ऐं वरी उहा मिटीअ सां बि रिलेटेड हूंदी आहे, ज़मीन सां बि रिलेटेड हूंदी आहे। असां सिंध भली छॾी आहे, पर पोइ सिंध छॾण खां पोइ जड़ूं त असांजी उते आहिनि न। भली हिकिड़े राइटर ते लिखियो आहे बाक़ाइदा, असां पाड़ां पटियल ॿिए हंधि हिकिड़े ॿूटे वांगुरु पोखियल आहियूं। हींअर असांजी हालत इहा आहे। बिल्कुलु। वॾा वण हुयासीं, सिंध मां उहो पटे करे अची हिंद में लॻाया विया आहिनि, उन जूं पहाड़ूं भली पुख़्तियूं न थियूं आहिनि। हाणे जे पहाड़ूं पुख़्तियूं न थियूं आहिनि त उन मां पोइ फ्रूट्स जेके निकिरंदा उहे ओड़ा न निकिरंदा, इहो फ़र्क़ु रहंदो। त सचाई इहा आहे, पंहिंजी ॿोली मां इन करे नथो चवां त मां सिंधी ॼाणा थो या सिंधी ॻाल्हायां थो, मुंहिंजी त रोज़ी रोटी ई सिंधी हुई, सचाई त इहा हुई। त ईअं न आहे, पर ॿियनि खां बि तव्हां पुछी ॾिसंदव, पंहिंजी ॿोली पंहिंजी ॿोली आहे। तव्हां कंहिंखे प्रेम बि कंदा आहियो त पंहिंजी भाषा में कंदा आहियो, सोचींदा आहियो त पंहिंजी भाषा में सोचींदा आहियो, वीचार कंदा आहियो, जवाबु ॾींदा आहियो, अंदर में कुझु हूंदो आहे तव्हांजे, त उहो पंहिंजी भाषा में। त पहिरीं पहिरीं पंहिंजी भाषा हिन करे अचणु ज़रूरी आहे। हाणे उहा हक़ीक़त इहा आहे, वक़्तु घणो निकिरी वियो आहे, असां वटि सॼे हिंदुस्तान में लॻभॻि ईअं चइजे त भई स्कूल त आस्ते आस्ते बंदि थिया आहिनि, कॉलेजिस में बि हींअर घटिजी वियो आहे नंबर, अॻियां छा थींदो ख़बर न आहे। ऐं सचाई इहा आहे, असां थी विया आहियूं सभु कमर्शियल। असां फ़क़ति इहो ॾिसंदा आहियूं भई हे करण सां मूंखे फ़ाइदो थींदो छा, सभु ॻाल्हियूं फ़ाइदे लाइ न हूंदियूं। जे असांखे ॿोली न हुजे हा, सपोज़ भई सिंधी था चऊं, असां हिंदी न हुजे या मराठी न हुजे या अंग्रेजी न हुजे, त छा असां ॿियो कुझु करे सघूं हा छा? पहिरीं त भाषा ई आहे न, भली अंग्रेजी छो न चऊं। जेसिताईं उहा भाषा न सिखियूं तेसिताईं असां IT प्रोफेशनल बि नथा थी सघूं, न ई डॉक्टर थी था सघूं। त पहिरीं भाषा आहे, त भाषा जो अचणु ज़रूरी आहे, ऐं हुनमें बि पर्टिकुलर मदर टंग जेका आहे, मातृभाषा जेका आहे, उनजो ज़रूरु आहे। ऐं उनजे लाइ एन नंबर ऑफ, मूंखां घणा विद्वान वॾा वेठा आहिनि, उन्हनि वॾियूं कोशिशूं वरितियूं हुयूं, पर फ़िलहालु मां नेगेटिव थिंकिंग जे हिसाब सां नथो चवां, पर नतीजा पॉज़िटिव न आहे, ईअं थियो आहे। रियलिटी ऑन द ग्राउंड जेका चइजे, जेका हक़ीक़त आहे, उहा इहा ई आहे त असीं ॻाल्हायूं कोन था।
जी सिंधीअ में ॻाल्हायूं ई नथा त पोइ सिंधी सिखंदासीं या उनखे वधाईंदासीं कीअं? गोबिंद मालीअ घणो अॻु इहा ॻाल्हि चई हुई त ॿियो कुझु बि न त ओरल कल्चर असां ज़िंदा रखूं, बिल्कुलु जंहिंमें गीत संगीत वग़ैरह इहो सभु कुझु। जी असांजे घणनि ॿारनि खे भगवंती नावाणी ख़बर न आहे, मास्टर चंद्र ख़बर न आहे, कमला केसवानी ख़बर न आहे, केतिरा ॿिया असांजा महेश चंद्र वग़ैरह इन्हनि जा नाला उन्हनि ॿुधाई न, भगत कंवरराम ख़बर, तव्हां हुननि खां पुछंदा चओ असांखे कहिड़ी ख़बर? हा सही आहे। जवाबु त पंहिंजो इहो कल्चर जेकॾहिं असांखे ख़बर न आहे त असां कल्चर खां जेकॾहिं परे था थी वञूं, खाधनि पीतनि खां बि त परे थिया आहियूं। ॿियनि शहरनि में वञूं था किथे त पंहिंजो खाधो बि विसारियो आहे असां। जी मां हीअं नथो चवां त सफ़ा बंदि थी वियो, पर पोइ विसारियो ज़रूरु आहे। जी पोइ फॉरेन जो कल्चर जिते आहे ऐं जिते असरु थियो आहे त असां उहो अडॉप्ट कयो आहे। हा उहो त आहे, उहो त आहे। नियति जी तव्हां कपिड़ो कुझु लटो पुछो? कपिड़ो लटो त सिंधी कोई पर्टिकुलर रहियो ई न आहे, मिक्सअप न थींदो रहियो आहे, उहो बि विसरी वियो। वो पैजामा कुर्ता ऐं सलवारूं ऐं हा सुथड़ूं सभु गुम थी विया जी हलिया। सभु उहो ज़मानो ई हलियो वियो जंहिं ज़माने सां असां या सिंधी टोपी जेके मर्द पाईंदा हुया या सिंधी खमीस ऐं सलवार जेका हूंदी हुई उहा किथे आहे हींअर? उहो बिल्कुलु ज़मानो हुई ऐं सिंध में अञा ताईं आहे बि, सिंध में हले पई, पर हिते कमु पूरो थींदो वियो आहे। सिंध में बि वॾनि शहरनि में आस्ते आस्ते गुम थी वई आहे। हा उते बि वेस्टर्न कल्चर वग़ैरह जो इफेक्ट अची वियो आहे। कराची वग़ैरह में तव्हांखे हिकदमि तव्हांखे सिंध जो कल्चर नज़र न ईंदो, पर ॿियनि ॻोठनि में आस पास वेंदो हुते त उते नज़र ईंदो। जी पर उते बि मिटीअ सां जुड़ियल सभु ॻाल्हियूं आहिनि। बाक़ी ॿियनि शहरनि में ॿियनि ॻोठनि में या ॿियनि हंधनि ते इहा ॻाल्हि बची न आहे। सही आहे। नियति जी त तव्हां कुझु ॻाल्हाइण पुछणो? ओरल कल्चर, हा जी पुछणो न हो, शेयर करणो हो। हाणे रिसेंटली हिन साल खां मुंहिंजो पुटु वेंदो आहे जेको सिंधी बेस्ड स्कूल आहे, त हुनमें हाणे हुननि खे गवर्नमेंट तरफ़ां रूल आयो कि तव्हां ॿारनि खे सिंधी सेखारणु कंपलसरी कयो। त हुननि शुरू कयो, माना ग्रुप ठाहियो ॿारनि जो ऐं हुननि खे ऑनलाइन क्लास ॾिना आहिनि। त हुनमें पाण जेके मावर आहिनि उहे ई थियूं चवनि कि जे असांजो ॿारु सिंधी न सिखे ऐं सिंधी क्लास ते न अचे त तव्हां छा कंदो? त उहो ग़लति आहे। ठीकु आहे, माना आहे त एटलीस्ट हाली ओरल शुरू कनि था त शुरू त थी वेंदो, उहो ॻाल्हि आहे। पाण ई असां न चवंदासीं, माउ थी करे असां न चवंदासीं त ॿार त उहो सिखंदो ई न। जी तव्हां जीअं चओ था न तीअं असांजे हिते उल्हासनगर में, बॉम्बे में केतिरनि कॉलेजनि में, स्कूलनि में कंपलसरी बि रखियो हो। एतिरे क़दुरु जो जेके माइनॉरिटी कोटा सिंधी जेके कॉलेज आहिनि बॉम्बे जा, उन्हनि में इंजीनियरिंग में बि हिकु पेपर सिंधीअ जो कंपलसरी रखियो हो, जेको तव्हांखे हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं अटेंड करे लास्ट में ख़ाली सिंपल एग्ज़ाम ॾियणो आहे, उहो पास करिणो आहे। त उहो हिकिड़ो हफ़्ते जो लेक्चर बि उहो स्टूडेंट अटेंड करण लाइ तयारु न थींदा आहिनि ऐं पोइ लास्ट में मिड़ई एग्ज़ाम ॾेई करे सिर्फ़ु भई लिको कुटण लाइ भई सर्टिफिकेट वठिणो आहे इन करे ईंदा आहिनि। अदरवाइज़ हक़ीक़त में सचाई आहे त जेको कुझु असां क़ाइदो बि ठाहियूं था या जेको ज़ोर बार हाणे करे कयूं बि था, उहो फ़क़ति पेपर ते थो थिए पियो। इनफैक्ट सचाई न आहे, उहा सचाई अलॻि। इहे ॻाल्हियूं घणियूं थियूं आहिनि। एतिरे क़दुरु जो ईअं बि थियो दफ़ो त भई सिंधी जेको खणंदो उनखे 10 मार्कूं ग्रेस ईअं ई मिलंदियूं, ईअं बि थियो हुयो। पर पोइ बि नथो कोई सोचे। हर को सिधो ईअं थो सोचे भई मूंखे हे करण खां फ़ाइदो थोरी थियण वारो, पहिरीं फ़ाइदो थो सोचे। हक़ीक़त इहा आहे का बि ॿोली या मदर टंग सिखण लाइ फ़ाइदो त सोचींदो ई न आहे। बिल्कुलु सही लॉन्ग रन में छा थियण वारो, हा लॉन्ग रन में छा थियण वारो आहे उहो ॾिसणु खपे। दुख जी ॻाल्हि आहे, पर हाणे छा कजे। आइडेंटिटी इन हिसाब सां विञाए चुका आहिनि। जी बिल्कुलु बिल्कुलु। होल ख़ैर साईं, ॾाढो सुठो तव्हां जेको बि ॿुधायो ऐं सम्झायो आहे। होपफुली ही वीडियोज़ ॾिसी करे अॻियां थोरी घणी सम्झ वधंदी, थोरी घणी एक्सेप्टेंस जंहिंखे चइजे वधंदी। कोशिशि त इहा ई आहे। हाणे तव्हां जीअं चओ था न, मूं शुरूआती सालनि में पंहिंजे सर्विस में काफ़ी कोशिशूं वरितियूं हुयूं त ॿार सिंधी अची करे पढ़नि। पोइ केतिरा जेके प्रोग्राम थींदा उन्हनि में घणो करे प्रोग्राम अटेंड करण वारा विचोली उमिरि वारा या वॾी उमिरि वारा हूंदा, नंढी एज वारा यंग एज वारा त ईंदा ई कोन्हनि की उन्हनि पर पोइ असां उते जेको अनाउंसमेंट कयूं पोइ उनजो असरु थिए न, उनजो कारण इहो ई हो
जेके वॾी उमिरि वारा अचनि था उहे थोरी हाणे पढ़ंदा, पढ़ंदो केरु, नंढी उमिरि वारो। त असरु उन ते करण जे लाइ असांखे उते उहा ॻाल्हि पहुचाइणी आहे पंहिंजी। हाणे बि जीअं तव्हां वेठा आहियो, मोस्टली असांजे हिन प्रोग्राम में मोस्टली सभु त एजेड आहिनि, हा, या मिडिल एज हूंदा, पर बिल्कुलु कोई यंग कोई जॉइन थियो हुजे वरी छॾे हलियो वेंदो, हुनखे सम्झ में ई न ईंदी उहा ॻाल्हि। हक़ीक़त इहा आहे, जेसि ताईं यंगस्टर्स इन्वॉल्व न थींदा, जेसि ताईं नंढा इन्वॉल्व न थींदा, तेसि ताईं इहा ॻाल्हि वधंदी ई कोन। हिते ईअं ई आहे भई, हाणे IC यूनिट में असांजी भाषा आहे, मिड़ई हलाइणो आहे, उहो कमु पिया था कयूं असां। सही आहे। साईं, असांजो हिकिड़ो साथी आहे टोरंटो में, असांजी ॻाल्हि, हा टोरंटो में आहे, उहे हलाईंदा आहिनि बेसिक सिंधी सेखारणु, पढ़णु लिखणु ऐं ॻाल्हाइणु टई। जी, पर उहे बि स्ट्रगल पिया कनि त भई असांखे जेको आहे सो स्टूडेंट्स मिलनि ई नथा, अचनि ई नथा, केरु अचे ई नथो। फ्री में हर का ॻाल्हि फ्री में आहे, तंहिंखां पोइ बि दादा तव्हां जीअं चओ था न, असां वटि पर्टिकुलरली बॉम्बे में, उल्हासनगर में ड्रामा शोज़ थींदा, ड्रामा कॉम्पिटिशन थींदियूं सिंधीअ में। कंहिं ज़माने में बाक़ाइदा लाइन लॻंदी हुई, टिकट पैसनि सां विकामंदी हुई बिल्कुलु। पर अहिड़ो बि वक़्तु अची वियो जो टिकटूं वठण त बंदि थियूं, पोइ स्पॉन्सर ॻोल्हणा पिया, स्पॉन्सरनि खां पोइ उहे स्पॉन्सर फ्रीअ में टिकटूं ॾियण लॻा, तंहिंखां पोइ उहे फ्रीअ में वठण वारा बि न अचणु शुरू थिया, बंदि थी वियो। लास्ट में अहिड़ी बि नौबत आई जो प्रोग्राम हलंदे उन्हनि खे रिफ्रेशमेंट, नाश्ता, रोटी जूं लालचियूं, इहे सभु थिया आहिनि। भई तव्हां प्रोग्राम अचो ख़ाली ॾिसो, रोटी बि तव्हांखे मुफ़्त खाराईंदासीं, नाश्ता बि तव्हांखे, रिफ्रेशमेंट बि ॾींदासीं। एतिरो सभु कुझु थियण खां पोइ बि हालति इहा आहे। हाणे वेरी रेयर घणी कोशिशि वठण खां पोइ स्पॉन्सर जे थ्रू को कॾहिं प्रोग्राम सिंधी थींदो आहे। उहे कॉम्पिटिशन त गुम थी वियूं, ऐं उहे थींदा बि तॾहिं हुया सचपच जंहिंजो बाक़ाइदा प्यार जो पोरियो हुयो सचो, उहे माण्हू, उहा जनरेशन हली वई आहे। सही आहे। ॿी जनरेशन उन सां कंटिन्यूटी में पैदा न थी आहे, हाणे उहा गैप अचणु शुरू थी वई आहे। सही ॻाल्हि आहे। थींदो, हा थींदो ईअं आहे, भई मुफ़्त शइ मिलंदी आहे न त हुनजो क़दुरु न थी, उहा ॻाल्हि सही आहे, बिल्कुलु सही आहे। हाणे मुफ़्त ॾेई असां हाणे सभिनी खे अहिड़ो बणाए छॾियो आहे जो हाणे असांजो क़दुरु नथो थिए, सच्चाई आहे। अॼुकल्ह साईं फ्री ॻाल्हियुनि जी त हर कंहिं फील्ड में अची वई आहे, पॉलिटिक्स में बि अची वई आहे। जी, हे त असांजी गवर्नमेंट जॉब हुयो जो असां हेतिरी उमिरि पंहिंजो वक़्तु कढी वियासीं, जो सचपच प्राइवेटली कुझु हुजे ऐं सिंधीअ सां वास्तो रखंदड़ असां कुझु कयूं आहे त शायदि बुख मरूं। पर हाणे असां करे कुझु नथा सघूं। असांखे वरी ईअं लॻंदो आहे भई सॼी उमिरि हिन ॿोलीअ जे आधार ते असां पंहिंजी उमिरि गुज़ारी आहे, असांखे हिन ॿोलीअ ई सभु कुझु ॾिनो आहे। त हाणे रिटायर थियण खां पोइ बि भली जेकॾहिं असां कुझु ॾियणो पवे, ऐं भली फ्री छो न ॾियणो पवे, त असां, हा असांखे उहो असांजो फर्ज़ु आहे सम्झो त असां कंहिंखे कुझु ॾियूं, कुझु के वठण वारा हुजनि। बिल्कुलु बिल्कुलु। अवल ख़ैर साईं, छा चवंदा आहिनि भई, वी ऑलवेज लिव ऑन होप that there will be tomorrow. त होपफुली न, वॾी महिरबानी, थैंक यू वेरी मच। ॿिए कंहिंखे कुझु पुछणो हुजे न त पोइ अॼु कंक्लूड करियोसीं। महिरबानी तव्हांजी चांदवानी जी, तव्हां असांखे सभु ॿुधायो। थैंक यू, महिरबानी। थैंक यू साईं। चङो साईं, हरिओम, जय झूलेलाल। हरिओम हरिओम। ॿिए दफ़े जो इहो कंफर्म आहे तव्हां नादिया खे चवंदा? हा, मां उन्हनि सां ॻाल्हायो आहे, ऐं पर तव्हांखे ऑफकोर्स इन्विटेशन ते ईंदी। हा, मां हूंदुसि हाज़ुर। थैंक यू। मुंहिंजी बि का तयारी न हूंदी। हा, बिल्कुलु सही आहे। थैंक यू। ओके।